नाज़रीन, उत्तर वज़ीरिस्तान में फोर्सेस ते हमले की कोशिश नाकाम बणाई वई आहे। जवाबी कार्रवाई में 4 ख़ारजी मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब मीर अली वारे इलाइक़े में एक ख़ारजी बारूद सां भरियल गाड़ी फोर्सेस जी कैंप जी भित सां टकराए छॾी। हमले में कैंप जी भित खे नुक़सान पहुतो, जंहिं बाद टिनि ॿियनि ख़ारजियुनि कैंप में दाख़िल थियण जी कोशिश कई। ज़रियनि मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जी जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। ख़ारजियुनि जे हमले में सिक्योरिटी फोर्सेस खे को बि नुक़सान नाहे पहुतो। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ही ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त उत्तर वज़ीरिस्तान में फोर्सेस ते हमले जी कोशिश नाकाम बणाई वई आहे। जवाबी कार्रवाई में 4 ख़ारजी मारिजी विया आहिनि। सिक्योरिटी ज़रियनि मूजिब मीर अली वारे इलाइक़े में हिकु ख़ारजी बारूद सां भरियल गाॾी फोर्सेस जी कैंप जी भित सां टकराए छॾी। हमले में कैंप जी भित खे नुक़सान पहुतो, जंहिं बाद टिनि ॿियनि ख़ारजियुनि कैंप में दाख़िल थियण जी कोशिश कई। ज़रियनि मूजिब सिक्योरिटी फोर्सेस जी जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया। ख़ारजियुनि जे हमले में सिक्योरिटी फोर्सेस खे को बि नुक़सान नाहे पहुतो।